छा हालचाल सभिनि जो। अॼु असां ॻाल्हाइण वारा आहियूं वीचारनि जे बारे में। वीचार असांजी ज़िंदगीअ जी दिशा तय कंदा आहिनि। वीचार या त असांजो मन काबू कंदा आहिनि या त मन खे बेकाबू बि कंदा आहिनि। हिननि वीचारनि जे अंदरि ईंदा आहिनि 5 स्टेट ऑफ माइंड। पहिरियों मंकी माइंड, मतिलबु बांदर वांगुरु असांजो मन ऐं असांजा वीचार हेॾे होॾे टपा ॾींदा आहिनि। ॿियों डोंकी माइंड, मतिलबु गॾह वांगुरु सुस्ती ऐं सोचणो ॾाढो मुश्किल, ईअं ॾियण असांजे मथां कंहिं बोझो विधो आहे। टियों बटरफ्लाई माइंड, मतिलबु तितलीअ वांगुरु असांजो मन कंहिं टाइम ते फोकस हूंदो आहे त कंहिं टाइम ते किथे उॾामी वेंदो आहे। चौथों क्रेन माइंड, इन अवस्था में असांजा मन ऐं असांजो वीचार हिकु ई पॉइंट ते फोकस हूंदा आहिनि, जीअं आरतीअ जे थालीअ में रखियल ॾीओ। पंजों योगी माइंड, इन अवस्था में असांजो मन ऐं असांजा वीचार शांत हूंदा आहिनि ऐं असांजे अंदरि शांती ऐं आनंद में डुबियल हूंदा आहिनि। भक्ति ऐं सेवा जो रस्तो असांखे मंकी माइंड खां योगी माइंड ताईं वठी हलंदो आहे। मूंखे कमेंट में ॿुधायो तव्हांजो हिननि मां कहिड़ो स्टेट ऑफ माइंड आहे। जय झूलेलाल।